रहीम उम्मीद त तमाम साथी खैर व आफ़ियत सां हूंदा ऐं पंहिंजे मक़ाम ते महांगाई मार्च के सिलसिले में कोशिशनि में रुधल हूंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह सब साथी तैयार भी हूंदा। पर तव्हां सभिनी खे अपील है त अवां भरपूर मेहनत करियो ऐं साथियन खे तैयार करियो। बसन सां बिल्कुल बुकिंग थी वई है। 5000 रुपया फ़ी माण्हू जो किरायो थींदो। सुभाणे शाम ताईं तमाम तालुकनि जे ज़िम्मेदारनि खे ऐं तमाम यूनिटनि जे ज़िम्मेदारनि खे इहा गुज़ारिश थी कजे त सुभाणे शाम ताईं जेके माण्हू तैयार आहिनि उन्हनि खां वसूली करे ऐं उहो सुभाणे तक़रीबन 3, साढा 3, 4 ताईं मुकमल रिपोर्ट पंहिंजे तालुके जे ज़िम्मेदारनि वटि जमा करायो या सिधी तरह नाज़िम उमूमी सां राब्ते में अचो। ऐं ख़मीस जे ॾींहुं 10 बजे ठठे मां इंशाअल्लाह ताला नो काफ़िलो रवानो थींदो जेको 1 बजे हैदराबाद में मरकज़ी काफ़िले सां गॾिबो, जंहिंजी क़ियादत क़ाइद सिंध हज़रत मौलाना राशिद ख़ालिद महमूद सूमरो फरमाईंदा। मूंखे उम्मीद आहे त सुबुह ताईं सुभाणे 3 बजे ताईं या 4 बजे ताईं मुकमल लिस्टूं तालुकनि जा ज़िम्मेदारनि ताईं पहुचाईंदा ऐं तालुकनि जा ज़िम्मेदार जेके आहिनि उहे ज़िले नाज़िम उमूमी ताईं पहुचाईंदा। तव्हां त पंहिंजो काफ़िलो बग़ैर कंहिं देर जे क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं क़ाइदे सिंध हज़रत मौलाना राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहब जिन जे हुक्म जे मुताबिक़ ऐं वक़्त ते इंशाअल्लाह ताला काफ़िले में शरीक थींदासीं। मूंखे उम्मीद आहे त अवां इन ते संजीदगी सां गौर करे ऐं इत्तला ॾींदा। अल्लाह ताला मुंहिंजो ऐं अवां जो ऐं सॼी संगत जो हामी और नासिर थींदो। वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।